अॼु जी हिन 26 प्रोग्राम सिंधियत जा सरताज में तव्हां सभिनी जो हार्दिक स्वागत आहे। भली आया, जीव आया, निच आया, असांजा नेण ठड़न। असीं प्रोग्राम जी शुरुआत कंदासीं पंहिंजे क़ौमी तराने सां ऐं उहो लिखियो डॉक्टर मोदी प्रकाश। तव्हांजे साम्हूं घनश्याम वासवाणी ऐं काजल चंदीरामाणी पेश कंदा ही तरानो, जेको सचमुच त रिकॉर्ड बि घनश्याम वासवाणी जे नज़रदारीअ हेठि थियो, जंहिंजो म्यूज़िक गौरव वासवाणी कयो ऐं ॿियनि कलाकारनि ॻातो। अॼु असांखे ख़ुशी आहे, असीं पंहिंजे प्रोग्राम जी शुरुआत करे रहिया आहियूं। आंधीअ में जोत जॻाइण वारा सिंधी ऐं ख़ाक खे सोन बणाइण वारा सिंधी, झूमूं नचूं ऐं ॻायूं, छो जो असीं उहे अहिड़ी क़ौम आहियूं, कामयाब क़ौम। आंधीअ में जोत जॻाइण वारा सिंधी ऐं ख़ाक खे सोन बणाइण वारा सिंधी, ऐं ख़ाक खे सोन बणाइण वारा सिंधी। आंधीअ में जोत जॻाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जॻाइण वारा सिंधी। सभिनी सां प्रेम वधाईंदा, कुछ ॾींदा ऐं कुछ पाईंदा। सभिनी सां प्रेम वधाईंदा, कुछ ॾींदा ऐं कुछ पाईंदा। संसार में प्रेम वधाइण वारा सिंधी ऐं ख़ाक खे सोन बणाइण वारा सिंधी। आंधीअ में जोत जॻाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जॻाइण वारा सिंधी। तुंहिंजे दर ते दूर अचे जो सवारी, तुंहिंजे दर ते दूर अचे जो सवारी। वञे की न वापस, वञे की न वापस, कॾहिं मूर खाली। तुंहिंजे दर ते दूर अचे जो सवारी, तुंहिंजे दर ते दूर अचे जो सवारी। ओ साथी मायूस न थे तुम, ज़िंदह दिल की जग में जी तुम। गम ही वेंदा गुज़रे, दुख सब वेंदा विसरे, दुख सब वेंदा विसरे। ओ साथी मायूस न थी तुम, ज़िंदह दिल थी जग में जी तुम। गम ही वेंदा गुज़रे, दुख सब वेंदा विसरे, दुख सब वेंदा विसरे। May we please give it up for our living legend, respected Honorable Shri Ghanshyam Vaswani ji. Sindhi Sangat je tarfa heartfelt congratulations. सुमण जी नाहे, भेनर वेल सुमण जी नाहे। जाग सिंधी जाग नाहे।
सुपरी तोखा विछड़ी मुंहिंजी दिल छा करे रोई रोई आहूं थी भरे मुंहिंजा सुपरी तोखा विछड़ी मुंहिंजी दिल छा करे रोई रोई आहूं थी भरे मुंहिंजा सुपरी तोखा विछड़ी हलिया हलिया सुहिणा हलिया मिठड़ा हलिया हेॾे आ के बटे दम गॾु गुज़ारियूं हाणे देर न लाइ हलिया सुहिणा हलिया मिठड़ा हलिया हेॾे आ के बटे दम गॾु गुज़ारियूं हाणे देर न लाइ हलिया There is a beautiful दादा ॾींदा हा ऐं शाल पाईंदी असांजी पायल जी। जोरदार ताली दें for the one and only. Let's give it up for the Honorable MLA Gujarat Nadoda पायल कुकरानी जी। इलेक्शन का जस्ट पहिरियों 2.5-3 साल पहिरियों ई ॻाल्हि आहे हीअं ई हिकु मंच हो मोदी साहिब जी सभा हुई आई वॉज नॉट इलेक्टेड कैंडिडेट हुयमि मां त मंच ते मोदी जी हुया सभा ख़तमु थियण खां पोइ मोदी जी हिक खां पोइ हिकु सभिनि जो अभिवादन पिया करनि सभिनि सां मिलनि पिया मुंहिंजी उहा फर्स्ट फेस टू फेस मुलाक़ात हुई देश जे प्रधानमंत्री सां आई वॉज वेरी कंफ्यूज़ ख़ुशी त ॾाढी हुई हार्ट रेट मतिलबु तव्हां वीचारे नथा सघो आई वॉज वेरी हैप्पी बट डपु बि पियो थिए कि देश जा प्रधानमंत्री आहिनि मां मिलंदमि त छा चवंदमि उन्हनि सां कीअं ग्रीट कंदमि उन्हनि खे बाय द टाइम मां कुझु चवां हुन खां पहिरियों मोदी जी चयनि कहिड़ो हाल आहे आई वॉज स्टक एट द मोमेंट मूंखे अखियुनि में पाणी हो कि भई असां हमेशह चवंदा आहियूं सिंधी आहियूं फ़ख़ुरु आहे एंड दैट मोमेंट आई फेल्ट सो प्राउड कि मां सिंधी आहियां साठ तुझा था पवन मन मुंहिंजो ठरे साठ तुझा था पवन मन मुंहिंजो ठरे आणी लादेला माणी लादेला जोड़ी जी सा जोड़े जोड़ी जी सा जोड़े जोड़ी जी सा जोड़े घड़ी मटको मथे ते घोट माओ नचंदी घड़ी मटको मथे ते घोट माओ नचंदी घोट माओ नचंदी घोट भेड़ नचंदी घोट माओ नचंदी घोट भेड़ नचंदी घड़ी मटको मथे ते घोट माओ नचंदी घड़ी मटको मथे ते घोट माओ नचंदी सोना जो रुपयो अल्लाड़े अल्लाह चांदी जो रुपयो अल्लाड़े अल्लाह एक सोना जो रुपयो अल्लाड़े अल्लाह चांदी जो रुपयो अल्लाड़े अल्लाह अल्लाड़ी अल्लाह अल्लाड़ी अल्लाह अल्लाड़ी अल्लाह अल्लाड़ी अल्लाह अल्लाड़ी अल्लाह अल्लाड़ी अल्लाह जंहिंजी ज़ाल लंबी हुनजो बि वॾो भाग आहे जंहिंजी ज़ाल लंबी हा जंहिंजी ज़ाल लंबी हुनजो बि वॾो भाग आहे भितियुनि सां बि यारियो हर भितियुनि सां बि यारो त थंबो शर्मसार भितियुनि सां बि यारो त थंबो शर्मसार हूंदे भाग भलो त मिलंदो मोमन राणा
मैडम सबने चाले हमारे अचो और जंज जाल मोटी उन जो भी वडो नाल है जंज जाल मोटी है मोटी है मोटी है मोटी 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 जंज जाल मोटी उन जो भी वडो छा कहना सा है पलंग ते लेटायो अरे पलंग ते लेटायो त जग जरो पलंग ते लेटायो त के जरो आराम है बूंदे भाग भलो त मिलंदो मुमर राणा हा तालिया अड़े रुठाई रखने पर गुजर गया बाबा रुठाई रखने पर हुजैन गया भली तावड़न सुना भली तावड़न हुजैन हयाती रुठाई रखने पर हुजैन गया सिक संगत जो यार सगो कॾहिं मां थो छिकियां कॾहिं हू थो छिके छाकाणि त सिक संगत जो जेको साॻियो थींदो आहे उहो कचो थींदो आहे मां छिकियांसि हू घर ॾेसि धरंदो न त धाॻो टुटिबो इहो केॾी माना आहे सिक संगत जो यार सॻो कॾहिं मां थो छिकियां कॾहिं हू थो छिके कयो लिख छुप गॾिजी रांद ॿई कॾहिं मां थो लिखां कॾहिं हू थो लिखे ओ गम दर्द जुदाईअ जो जे अचे कॾहिं मां थो सिखां कॾहिं हू थो सिखे इहा राति वसुल जी हिक ॿिए वटि कॾहिं मां थो टिकां कॾहिं हू थो टिके छो त सची मोहब्बत जो आहे गाॾो चंद्र कॾहिं मां थो धिकियां कॾहिं हू थो धिके मां ख़ुशि नसीबु आहियां जो हिकिड़ो भेरो मास्टर चंद्र साहिब खे मूंखे उल्हासनगर वठी वञिणो पियो कार में ऐं उन ॾींहुं कुझु डाइवर्शन हो अलाए छा हो पहुचंदे पहुचंदे अॼुकल्ह 3 कलाक लॻी विया ऐं 3 कलाक माण्हू मुसाफ़िरी करे त पोइ घणी ॻाल्हियूं थी सघनि थियूं ऐं एतिरियूं ॻाल्हियूं हुन ॿुधायूं मूंखे ऐं वरी उनजो सेण परसराम ज़िया वॾो पोएट शायर हा उहो बि 1956 में मूंसां गॾु हो त मां नसीबनि वारो आहियां त भई हिन जे वॾनि सां ऐं हिन सां ॿिन्ही सां निभाईंदो अचां थो इहा तव्हांजी सभिनी जी जेका आहे आसीस आहे महिरबानी आहे बसि मां तव्हांखे इहो ॿुधायां कंदा रहंदा त मोहन गेहाणी साहब नारी सावलाणी ऐं राम बख्शाणी इन्हनि गॾिजी करे पंहिंजी संस्था ठाही जंहिंजो नालो हो असी सिंधी संस्थाननि टिनी गॾिजी ठाही ॿिया बि माण्हू हुआ ऑफकोर्स असीं इन्हनि सचमुच त राम बख्शाणी साहिबु उन वक़्तु सिंधीअ जा प्रोग्राम करणु शुरू कया Legend of our Sindhi Samaj, ज़ोरदार ताली हुजनि for the one and only living legend Mahesh Chandra Sahib. पंहिंजी लाइफ सेट आ लॻी वियो झट आ पूरो पंहिंजो ड्रीम थी वियो दुनिया कलरफुल माण्हू लॻनि ब्यूटीफुल सभु एक्सट्रीम थी वियो मालिक पंहिंजी मर्ज़ी दा कर्ज़ी कंहिंजा आहियूं ना मालिक पंहिंजी मर्ज़ी दा कर्ज़ी कंहिंजा आहियूं ना प्यारो लॻे थो जहां ॿियो छा खपे ॿियो छा खपे ॿियो
असांजे वॾनि असांखे कॾहिं बि इहो न चयो कि भई असां सां इहो थियो, असां सां इहो थियो, असां सां इहो थियो। असांजे वॾनि सिर्फ़ु कमु कयो। अॼु प्रवचन थींदा आहिनि, भई गीता खे ॾिसो, गीता में चवंदो आहे कर्मण्येवाधिकारस्ते। असांजा वॾा त करनि पिया, इहो कर्म पिया कनि, उन्हनि सां ई असां सिखिया आहियूं। कॾहिं उन्हनि इहे न चयो कि असां विक्टिम आहियूं। हिकिड़ी कम्यूनिटी अथव, ज़ीरो खां स्टार्ट कयो अथई, कॾहिं विक्टिम न आहियूं, कॾहिं कुझु घुरियो न आहे। कॾहिं असां हिंदुस्तान में न चयो कि असांखे इहो स्टेटस ॾियो, उहो स्टेटस ॾियो, रिजर्वेशन ॾियो, इहो ॾियो, कॾहिं न चयो, कॾहिं विक्टिम न थियासीं। वॾनि जी ॻाल्हियूं यादि रखिजो, असां विक्टिम्स न आहियूं। वी आर नॉट विक्टिम्स, वी आर विक्टर्स। हे हिकु रिवोल्यूशन आहे। बाय चेटीचंड ताईं 4 महीननि में असां सिंधी टॉकिंग कार्ड्स रेडी कया। हिन ज़रिए कोई बि ॿार हुजे उहो तमामु आसानीअ सां मस्ती मस्ती रांदि रांदि में सिंधी सिखी सघंदो आहे। असीं कोशिशि करे रहिया आहियूं त सिंधियत खे फैलायूं, जीअं हर घर में सिंधियत लाइ हिकु नशो हुजे, पंहिंजी ॿोलीअ लाइ प्यारु हुजे। सचमुच ॾाढा घणा माण्हू पिया आहिनि जिन वटि मालिक जी महर आहे, पर उहे महर आहे त गंढ छोड़ीनि नथा, समाज लाइ घणो कुझु कनि नथा। मां हिकु ॻाल्हि ॿी बि चवणु चाहींदसि त असां वटि एडुकेशन जे लाइ जेकॾहिं तव्हां मां कंहिंजी दिलि थिए त सुंदर शेवक सभा जे तरफ़ां हरेश रूपाणी सिंधु नगर में इहो कमु करे रहियो आहे, जो जेके ॿार लाइक़ु आहिनि, जिन जूं सुठियूं मार्कूं अचनि थियूं पर पैसनि जी घटिताई आहे ऐं अॻिते पढ़ी नथा सघनि, उन्हनि जे लाइ हू उहो सभु कुझु कंदा आहिनि। लोन वठी ॾियणु, पंहिंजे तरफ़ां वठणु, उन्हनि खे काफ़ी दुबईअ मां स्पॉन्सर्स बि आहिनि, पर अञा पंधु परे आहे। सॼे हिंदुस्तान जे सभिनी ॿारनि खे एडुकेशन मिले, इन जे लाइ तव्हां सभिनी जे सहकार जी ज़रूरत आहे ऐं ॼाण तव्हांखे हुजणु खपे। ॼाण फैलायो, माण्हुनि खे ॿुधायो त अहिड़ो बि हिकिड़ो शख़्स आहे, अहिड़ी बि हिकु संस्था आहे जेका पंहिंजे ॿोलीअ लाइ, पंहिंजी जातीअ लाइ इहो कमु करे रही आहे। अचो त गॾिजी कुझु करियूं न, छो न करियूं। तव्हां सभई हिकु हिकु ॼणा लखापति त आयो ई आयो न, हिते जेके वेठा आहियूं दुबई में, उहो त जाम कुझु करे सघूं था। तंहिंजे करे नंढड़ी इहा कोशिशि तव्हां बि करियो। जय झूलेलाल। मस्त 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 हो लाल मुंहिंजी पत रखजन हला झूले लाल, हो लाल मुंहिंजी पत रखजन हला झूले लाल। सिंधड़ीअ जा हिंद सिंध जा झूले लाल साईं, दमादम देगन वारा छमा छम छेजन वारा, दमादम देगन वारा छमा छम छेजन वारा, जमाजम जोतन वारा वो झूलण पल्ले वारा। दमादम 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 देगन वारा वो झूलण पल्ले वारा, दमादम देगन वारा वो झूलण सहसा वारा, दमादम देगन वारा वो झूलण पल्ले वारा, दमादम देगन वारा वो झूलण पल्ले